वॾ वज़ारत इंतहाई अहम मनसब आहे। जेकॾहिं को माण्हू उन उहिदे ते वेही हिन क़िस्म जा बयान ॾे तो पोइ सिंध जा 7 करोड़ माण्हू काॾे वञनि। हालात अल्लाह का शुक्र है बहुत बेहतर हुए, बहुत बेहतर हैं। 2 करोड़ का डेटा आपको दूंगा। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जेकबाबाद में जॾहिं ही बयान ॾेई रहियो हो त उन खां ठीक हिकु ॾींहुं पोइ कश्मीर ज़िले जे ॻोठ काज़ी कलवड़ मां 15 वरहनि जे नींगर वारिस अली काज़ी खे अगवा कयो वियो। मुग़वी निगर जी अमड़ ऐं ॿियूं औरतूं क़ुरान पाक खणी कॾहिं इंडस हाईवे ते धरना हणंदियूं रहियूं, कॾहिं कचे वञी धाड़ेलनि खे मिंथूं कंदियूं रहियूं। खुदा कारण मां वटा है कुछ कोनी वसीले जे सदके मां। पोइ बि सैयद मुराद अली शाह चवंदो रहियो त सिंध में अमन अमान जूं हालतूं बहितर आहिनि। हालात अल्लाह का शुक्र है बहुत बेहतर हुए, बहुत बेहतर हैं। तव्हांखे ही हमरा यादि आहे? हा, ही उही आहे झरू बंगलाणी। नहीं तो शराबत से मेरे को मुंह दो। झरू बंगलाणी तव्हांखे यादि हूंदो, जंहिं कुझु साल अॻु शिकारपुर ज़िले जे इलाइक़े गढ़ी तेगो में 3 पुलिस एहलकारनि खे शहीद करण खां पोइ पुलिस जी बख़्तरबंद गाॾी ते सवार थी झुम रही हुई। पर पुलिस पंहिंजनि 3 शहीद एहलकारनि जो धाड़ेलनि खां बदिलो न वठी सघी। झरू बंगलाणी शिकारपुर, कंदकोट, घोटकी, सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खुलम खुला सरेआम घुमंदो रहियो। हिकु दफ़े त खेसि हिकु वॾेरे जे डाले में पिणु ॾिठो वियो। नेठि झरू बंगलाणी हिन पूरे सिस्टम खे कमज़ोर सम्झी मची मवाड़ थी वियो ऐं हाणे संदसि दादागिरी उन हद ताईं वधी वई आहे जो हू सरेआम खुलम खुला हथियार खणी वीडियो ठाहे थो ऐं उन वीडियो में जेकबाबाद जे सोनारनि वापारियुनि खे धमकियूं ॾिए थो त जेकॾहिं खेसि हेतिरो भतो न ॾिनो वियो त हू न रुॻो उन्हनि खे मारे छॾींदो पर संदनि ॿारनि खे बि न छॾींदो। वीडियो भी वायरल करूंगा, 2 करोड़ का डेटा आपको दूंगा। पोइ सैयद मुराद अली शाह सम्झे थो त सिंध में अमन अमान जूं हालतूं बहितर आहिनि। हालात अल्लाह का शुक्र है बहुत बेहतर हुए। रगो अकेलो झरू बंगलाणी नाहे। झरू जहिड़ा समय हज़ारे धाड़ेल सिंध जे आम माण्हुनि खे हीसाए धमकाए अगवा करे खेनि क़तल करे रहिया आहिनि, पर सैयद मुराद अली शाह खे लॻे थो त सिंध में अमन अमान जूं हालतूं बहितर आहिनि। हालतूं वाकई बहितर आहिनि, न रुॻो बहितर आहिनि पर तमामु सुठियूं आहिनि सैयद मुराद अली शाह लाइ ऐं संदसि जहिड़े मरात याफ़्ता तबिके लाइ, जंहिं वटि सिक्योरिटी लाइ दर्जने पुलिस मोबाइल्स ऐं सवें पुलिस एहलकार आहिनि। पर उहे माण्हू केॾां वञनि? उत्तर सिंध जा उहे ग़रीब मिसकीन किरोड़े माण्हू केॾां वञनि जेके सिक्योरिटी रखण त परे जी ॻाल्हि पेट लाइ परेशान आहिनि। मां जी कई सां दुश्मनी कोई न आई, मां ॾुखनि सां पालियो मसे मसे मुंहिंजो मुड़ुस चरियो आहे। हिकु पेट जी परेशानी मथां धाड़ेलनि जो आज़ार। यकीन कयो, उत्तर सिंध जे किरोड़े माण्हुनि खे इन्हनि धाड़ेलनि अधु चरियो करे छॾियो आहे ऐं जेकॾहिं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अहिड़ा बयान ॾींदो रहियो त पोइ खेनि फुल चरियो थियण खां केर बि बचाए न सघंदो। हालात अल्लाह का शुक्र है बहुत बेहतर हुए। पर सीएम साहब हुजे, घरू वज़ीर, IG सिंध, MPs, MNAs या इहे वॾेरा, उन्हनि खे सिंध जे माण्हुनि जी ज़हनी सिहत जी कहिड़ी परवाह। उन्हनि खे त इहा बि परवाह नाहे त सिंध जा माण्हू जीअनि या मरनि। बसि उन्हनि लाइ इहो ई काफ़ी आहे त सिंध जा माण्हू जिए भुट्टो चवंदा वतन, पर सिंध जा माण्हू जिए जिए करे हाणे मरी रहिया आहिनि। संदन बच्चा धाड़ेल अगवा करे ज़ंजीरुनि में जकड़े वणनि में टंगे छॾीनि था। इहे माण्हू राति छॾियो ॾींहं जो बि रोडनि ते सफ़र नथा करे सघनि। तगवानी लाड़ो साम्हूं ॾिसो था, ओ साम्हूं परियूं ट्रकनि वारनि खां फुर हले थी, हो साम्हूं पुलिस वारा बीठा आहिनि। ईअं पियो लॻे त उत्तर सिंध हिकु वॾो क़ैदखानो बणिजी वियो आहे ऐं इन क़ैदखाने जी पहिरेदारी इहे धाड़ेल ऐं पुलिस वारा गॾिजी करे रहिया आहिनि। साम्हूं पुलिस बीठी आहे, पुलिस चए थी असां न वेंदासीं। कश्मीर कंदकोट ज़िले में हालतूं इन हद ताईं ख़राब थी चुकियूं आहिनि जो आम माण्हू, ग़रीब माण्हू ॾींहुं हुजे या राति घरनि में ई रहण में आफ़त सम्झे थो। तव्हां पंहिंजो पाण हिफ़ाज़त कयो। साम्हूं ॾिसो इहे पुलिस वारा साम्हूं वेठा आहिनि, उहो साम्हूं फुर हले थी। जिन वटि पैसो हो उहे ज़िलो छॾे विया या वरी मुल्क मां ई लॾ पलाण करे हलिया विया, पर उहे ग़रीब माण्हू केॾां वञनि जेके लॾ पलाण जी सघ नथा रखनि
जिन वटि एतिरो पैसो न आहे जो कश्मीर कंदकोट या उत्तर सिंध जे ॿियनि ज़िलनि मां लॾ पलाण करे कंहिं महफ़ूज़ शहर में मुंतक़िल थियनि या उहो तबिको बि काॾे वञे जंहिं वटि थोरी घणी ज़मींदारी आहे या कारोबार। जेकॾहिं उहे पंहिंजी ज़मींदारी या कारोबार खे विकिरो कनि था त खाउन संदन मिल्कियत केरु अधु मुल्ह ते बि वठण लाइ तयारु न आहे। हिंदू लॾनि पिया ऐं अञा बि लॾींदा। पर पोइ बि सैयद मुराद अली शाह महसूस करे थो, इहो सम्झे थो त उत्तर सिंध जूं हालतूं बहितर आहिनि। नेठि मसे मसे वञी वफ़ाक़ी सरकार उत्तर सिंध जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ तयारु थी ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ कचे में ऑपरेशन जो हुकुम ॾिनो, पर उते बि सैयद मुराद अली शाह नाबरी वारे बीह रहियो। 27 जून जी रोज़ानी काविश जी ख़बर मूजिबि वज़ीर आज़म जॾहिं सिंध जे कचे में ऑपरेशन जो हुकुम ॾिनो त सैयद मुराद अली शाह उन ऑपरेशन जी मुखालफ़त करे छॾी। हालतूं बि बहितर आहिनि, ऑपरेशन बि न थियणु घुरिजे। इन जो मतिलबु त सिधो संओं इहो थियो जो न रुॻो सैयद मुराद अली शाह संदसि पूरी काबीना पर समूरी पीपल्स पार्टी इहो सम्झे थी, इहो चाहे थी त सिंध जा माण्हू उत्तर सिंध जा माण्हू जीअं आहिनि जिते आहिनि उते ई रहनि। इन जो मतिलबु छा थियो? इन जो मतिलबु सिधो संओं इहो थियो त पीपल्स पार्टी जी सरकार नथी चाहे त उत्तर सिंध मां धाड़ेल गर्दी ख़तमु थिए ऐं उत्तर सिंध जा माण्हू सुख जो साहु खणी सघनि। पर हू इहो छो था चाहिनि? इन सवाल जो जवाबु तव्हांखे आख़िर में ॾींदासीं। तव्हांखे लॻे थो त असां कुझु बहितर करे रहिया आहियूं त पोइ पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। हाणे असां जाइज़ो वठूं था त 3 जून ते सखर में छा थियो। इहा त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त JUI सिंध में हिकु वॾी सघ तौरु उभरी आहे। शायदि JUI सिंध में उहा वाहिद पार्टी आहे जेका कंहिं जलसे, कंहिं मुज़ाहिरे, कंहिं रैलीअ में लखे माण्हू गॾु करे सघे थी। JUI तरफ़ां 3 जून ते सखर में हिकु साराह जोॻो क़दम खंयो वियो। JUI तरफ़ां सिंध अमन जिरगे जे नाले सां सखर में हिकु कॉन्फ्रेंस कोठाई वई जंहिं में सॼी सिंध जे 130 सरदारनि ऐं भोतारनि खे सॾु ॾिनो वियो। तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि सरदारनि मां केतिरनि सरदारनि शिरकत कई? 130 मां फ़क़ति ऐं फ़क़ति 24। कितने आदमी थे? जी सरदार साहब, फ़क़ति 24। हाणे सवाल इहो आहे त 106 सरदार ऐं भोतार छो न आया? मसइलो इहो आहे त उन सवाल जे जवाब में बि केतिरा ई सवाल उभरनि था त छा सरदार सिंध में अमुन नथा चाहिनि? छा सरदार सिंध में धाड़ेल गर्दी जो ख़ात्मो नथा चाहिनि? छा सरदार नथा चाहिनि त ग़रीब माण्हू अगवा थियण खां महफ़ूज़ रहनि? छा सरदार नथा चाहिनि त सिंध जा पाड़ा ज़ंजीरुनि में जकड़जण खां महफ़ूज़ रहनि? छा सरदार नथा चाहिनि त सिंध जे माण्हुनि जो क़त्ल आम बंदि थिए? शायदि इन्हनि समूरनि सवालनि जो जवाबु न में हुजे, थी सघे थो हा में हुजे, पर छा इहा हक़ीक़त न आहे त इहे समूरा सरदार ऐं भोतार संदन मिट माइट वाठा ऐं संदन औलाद इन्हनि धाड़ेलनि खां मुकमिल तौरु महफ़ूज़ आहे, छाकाणि त इन्हनि वटि वॾी सिक्योरिटी आहे ऐं सिक्योरिटी रखण लाइ उन्हनि वटि वॾो पैसो आहे ऐं गॾोगॾु उन्हनि जी वास्तेदारी तमामु घणी आहे। एसिताईं जो इन्हनि सरदारनि ऐं भोतारनि ते धाड़ेलनि जी सरपरस्ती जा बि इल्ज़ाम लॻनि था। छा इहा हक़ीक़त न आहे त इन्हनि सरदारनि ऐं भोतारनि ते क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे बदिरां सिंध अंदरि बिरादरी तकरारनि खे हथी वठाइण जा बि इल्ज़ाम लॻनि था? त पोइ JUI ॿॿरनि खां ॿेर छो घुरी रही आहे? बहरहाल असां ऐं तव्हां वांगुरु JUI जे जनरल सेक्रेटरी राशिद महमूद सुमरे खे बि लॻे थो त सैयद मुराद अली शाह हक़ीक़तुनि जे उबतड़ बयान ॾिनो। अगर सब कुछ अच्छा है तो वज़ीर आला साहब बगैर प्रोटोकॉल के अपनी फैमिली को मगरिब की नमाज के बाद जरा कंदकोट से फुल तक का सफर कराएं। हाणे अचूं था इन समूरी मथाकुट जे नतीजे तरफ़। नतीजो सैयद मुराद अली शाह तरफ़ां हालतूं बहितर हुजण जो बयान ॾियण ऐं मुबैना तौरु ऑपरेशन जी मुखालफ़त करण मां वाज़ह थी वियो त पीपल्स पार्टी जी सूबाई सरकार सिंध में हालतुनि खे जीअं जो तीअं जारी रखणु चाहे थी। पीपल्स पार्टी खे लॻे ई नथो त सिंध जा माण्हू, उत्तर सिंध जा माण्हू हिन धाड़ेल गर्दी सबबु सख़्तु परेशान आहिनि, उहे अज़ाब हेठि आयल आहिनि, संदन जीअण जंजाल आहे। ऐं ॿिए पासे असां जेकॾहिं वफ़ाक़ी सरकार जे किरदार खे ॾिसूं त उहा छाकाणि त पीपल्स पार्टी जी मुबैना इत्तेहादी आहे, तंहिं करे सिंध में उहो ई कंदी जीअं पीपल्स पार्टी चाहींदी। वफ़ाक़ी सरकार बि उहे ई क़दम खणंदी जीअं पीपल्स पार्टी तरफ़ां घुर कई वेंदी। पुलिस बि PP जे हुकुम खां सवाइ चुरई कान, त पोइ छा पाण ईअं ई धाड़ेलनि जे चुंगल में फाथल रहंदासीं?
जवाब आहे हा। एसि ताईं फाथल रहंदासीं जेसि ताईं हिन सूरत हाल ख़िलाफ़, हिन ज़ुल्म ज़्यादती ख़िलाफ़, हिन बहसीअ ख़िलाफ़ ख़ामोशी खे नथा टोड़ियूं। सिंधुअ ते धाड़ो ना मंज़ूर के नाल समूरा। तंहिं करे हिन ख़ामोशीअ खे टोड़णो पवंदो। असां हिकु दफ़ो ॿीहर इहा ॻाल्हि वरजायूं था त सिंध जे माण्हुनि खे हिन बदमनी ख़िलाफ़, हिन धाड़ेल गर्दी ख़िलाफ़ नो मोर कैनाल्स जहिड़ी हिकु वॾी तहरीक शुरू करणी पवंदी। सिंध जो पाणी ढुक न ॾींदुसि। यकीन कयो, जेकॾहिं सिंध जा माण्हू उथी था पवनि ऐं अहिड़ी का सघारी तहरीक शुरू कनि था त पोइ यकीन कयो, सिंध जो वॾो वज़ीर हुजे, IG हुजे, घरू वज़ीर हुजे, MPs, MNAs हुजनि या वॾेरा हुजनि, अॼु जेके बयान ॾेई रहिया आहिनि उहे महसूसु कंदा त वाक़ई सिंध में बदमनी आहे। ऐं यकीन कयो, इन तहरीक जे नतीजे में तव्हांखे वॾी सिंध अंदरि, उत्तर सिंध अंदरि वॾी तब्दीली नज़र ईंदी। बाक़ी हिन रोज़ पिटके जो को फ़ाइदो न आहे। सोशल मीडिया जे इन गोड़ शोर जो इन्हनि ते को असर ई नाहे पवणो। सिंध जे माण्हुनि खे अमली तौरु कुझु करणो पवंदो, पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो करणो पवंदो। हाणे अचूं था हुन सवाल जे जवाब तरफ़ त सिंध जो वॾो वज़ीर ऑपरेशन जी मुखालफ़त छो करे रहियो आहे। खेसि छो पियो लॻे त उत्तर सिंध में हालतूं नॉर्मल आहिनि। ॾिसो, सिंध अंदरि धाड़ेल गर्दी ताक़तवर खां ताक़तवर थी वई आहे ऐं हीअ हमरा बि ताक़त में आहिनि। जेकॾहिं सिंध मां धाड़ेल ख़तमु थी विया त पोइ इन्हनि हमराहनि जी ताक़त किथे रहंदी ऐं केरु चाहींदो त संदसि ताक़त ख़तमु थिए। सम्झी त विया हूंदव न। पंहिंजो ऐं पंहिंजे हिन चैनल जो तमामु घणो ख़्यालु रखंदा।